तोखे पंहिंजे नेड़नि विहारियो, तुंहिंजी ॻाल्हियुनि जो वज़न वधायो, कई तोसां वीचारनि जी मट सट, कई तोसां वीचारनि जी मट सट, तोखे तुंहिंजो मेल करायो, घुर्ज पवण ते निंड फिटाई, तुंहिंजी हर हंधि वाट सजाई, जॾहिं घुरियो पोइ संग तुंहिंजो, तूं मूंखे वरी कोन सुञातो, दिलि पई मुंहिंजी ज़ुबान वई गुझी, गुमान किरियो पट ते, खाधो धकु हठ ते, थियुसि तोखां कुझु हीअं परे, हाणे मूंखे कोई ॻाल्हि न थी वणे, हाणे मूंखे कोई ॻाल्हि न थी वणे। जेतिरो तुंहिंजी क़िस्मत में हूंदो, साॻो अची करे तुंहिंजो थींदो। त असांजी क़िस्मत जेकी लिखियलु आहे न, उहा असांजे हथ में न आहे, उहा लिखियलु आहे घड़ीअ पारां। त जेको असांजी क़िस्मत में हूंदो, हुन ते मां लिखियो आहे, जेतिरो तुंहिंजी क़िस्मत में हूंदो, साॻो अची करे तुंहिंजो थींदो, जे आहे थियो परे तोखां, त तूं छो एॾो ग़म थो खाएं, ही ॾींहं बि विसरी वेंदे यार, ही ॾींहं बि विसरी वेंदे यार, तूं धणीअ खे त ॿुधाए, तूं धणीअ खे त ॿुधाए। मां कविता लिखी आहे, हुन ते मां वधंदुसि। नालो खड़ी धणीअ जो, गॾिजी हुन सां विख वधाए, नालो खड़ी धणीअ जो, गॾिजी हुन सां विख वधाए। ते अॼु जी जेकी नई टही आहे न, जेकी युवा पीढ़ी जंहिंखे असां चई रहिया आहियूं, ते हुन ते लिखियलु अथव, जरा गौर फरमाइजो। नालो खड़ी धणीअ जो, गॾिजी हुन सां विख वधाए, विंदुर मन में अहिड़ो पयुसि, पंहिंजे धणीअ खे पाण विञाए। धणीअ माना प्रभु भगवान जंहिंखे असां कोठे रहिया आहियूं। त विंदुर मन में, विंदुर माना एंटरटेनमेंट हूंदो आहे न, पंहिंजो मन विचलित थींदो आहे, कॾहिं हेॾे भॼंदो आहे, कॾहिं होॾे भॼंदो आहे, त उहो चयो वञे थो, विंदुर मन में अहिड़ो पयुसि, पंहिंजे धणीअ खे पाण विञाए। धणी त मंदिर में ई सूहे थो मास्तर। त जेको धणी आहे न, उहो मंदिर में ई सूहे थो। असां उन्हनि खे माण्हुनि में ॻोल्हे करे पंहिंजो समय ख़राबु करे विया आहियूं। धणी त मंदिर में ई सूहे थो मास्तर, कंहिंखे बि धणी भला कीअं थो बणाए, कंहिंखे बि धणी भला कीअं थो बणाए। हाणे हिकिड़ो नंढो सो इहा कविता आहे, हिकिड़ी नंढी सी कविता आहे। इहा जेकी आहे, इहा रियल लाइफ ते लिखियलु आहे। असां भिन्न भिन्न प्रकार जे माण्हुनि सां गॾिजंदा आहियूं, त असांखे उन्हनि जे मन जा भाव ख़बर पवंदा आहिनि। त हुनखे हिकिड़ी कविता में पिरोइण जी मां कोशिशि कई आहे, गौर कजो। ॿुधियो आहे अॼु कालूअ खे, ॿुधियो आहे अॼु कालूअ खे, ॾुखियो त घणो हू बि आहे। ॿुधो आहे अॼु कालूअ खे, ॾुखियो त घणो हू बि आहे। तूं त सभिनी खे ॿुधाए थो चलिया, तूं त सभिनी खे ॿुधाए थो चलिया, पर हू कंहिंखे ॿुधाए। तूं त सभिनी खे ॿुधाए थो चलिया, पर हू कंहिंखे ॿुधाए। राज़ सांढे दिल में तूं पाण खे थो पाए, राज़ सांढे दिल में तूं पाण खे थो पाए। हिन दुनिया में छा रखियो, हिन दुनिया में आहे छा रखियो, तूं धणीअ खे छो नथो ॿुधाए, तूं धणीअ खे छो नथो ॿुधाए।
आहे तुंहिंजो हाल छा। मां तव्हां खां पुछी रहियो आहियां, आहे तुंहिंजो हाल छा, मन में तुंहिंजे सवाल छा, रुगो तूं ही आहे छा हिन दुनिया में मास्तर, रुगो तूं ही आहे छा हिन दुनिया में मास्तर। नज़र त फेरे ॾिस भला, नज़र त फेरे ॾिस भला, मर्दनि में आहिनि बवाल छा, मर्दनि में आहिनि बवाल छा। हाणे इहो अंतिम जेकी भेण प्रिया मुंहिंजी जेको मां हिकिड़ी कविता लिखी हुई उहा भेण प्रिया पढ़ी, मां हुनखे पूरो कंदुसि। वणे थो केरु त कंहिंखे केरु, वणे थो केरु त कंहिंखे केरु, आहे इहो छड़ो नज़र नज़र जो फेर। अॼु जो ज़मानो कुझु अहिड़ो आहे कि असांजी नज़रनि में कॾहिं असांखे कोई थो वणे त कॾहिं असांखे कोई थो वणे। इहा ॻाल्हि युवा पीढ़ी लाइ बि आहे, इहा ॻाल्हि हिन पीढ़ी लाइ बि आहे, इहा ॻाल्हि हर पीढ़ी लाइ आहे। त वणे थो केरु त कंहिंखे केरु, वणे थो केरु त कंहिंखे केरु, आहे इहो छड़ो नज़र नज़र जो फेर। जे आहे अॼु तूं त काल्ह हो केरु। अॼु तव्हां हिते वेठा आहियो, तव्हां कोई हिते ॿियो वेठो हूंदो। अॼु असां हिन संसार में आहियूं, अचण वारे टाइम में ॿी पीढ़ी अची वेंदी, त हुन ते चयो वियो आहे कि जे आहे अॼु तूं, जे अॼु आहे तूं त काल्ह हो केरु। जे अॼु तव्हां वेठा आहियो त कल्ह कोई और वेठो हुयो। जे आहे अॼु तूं त काल्ह हो केरु। सुभाणे जी छा ख़बर मास्तर, सुभाणे जी छा ख़बर मास्तर, हिते सदाईं रहंदो केरु, हिते सदाईं रहंदो केरु। महिरबानी। राधे राधे। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। जय श्री राम। मानवारा मुखी साहब, हिते आयल उत्तर प्रदेश सिंधी अकेडमी जा मानवारा निदेशक महोदय श्री अक्षय कुमार जी, हिन कार्यक्रम जा संयोजक श्री किशोर भाई साहब, ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल सभई भाइर ऐं भेनरूं। ॾाढी तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हिन मथुरा जी पुण्य भूमि ते सिंधी कवि सम्मेलन जो अॼु आयोजन थियो आहे ऐं असां सिंधी अकेडमी उत्तर प्रदेश जा ख़ुराइता आहियूं कि हुन असांखे हिन कार्यक्रम में अची करे पंहिंजी सहभागिता ॾियण जी असांखे मौक़ो ॾिनो।